ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट करे रहियो अकबर दिलवानी। ठटे सजावल जे ॿिन्ही ज़िलनि जे पीपल्स पार्टी अॻुवाणनि जी कराचीअ में MNA सादिक अली मेमण जी दावत ते अहम बैठक। सियासी सूरताल जो जाइज़ो। शिराज़ियुनि खां सवाइ पीपल्स पार्टी जे ॿिन्ही ज़िलनि जे समूरनि अॻुवाणनि, सियासी शख़्सियतुनि तोड़े वापारियुनि अॻुवाणनि जी शिरकत। PPM में शामिल शिराज़ी दावत में नज़र न आया। दावत में सूबाई वज़ीर वर्क सर्विसिज़ ऐं जेल खातो हाजी अली हसन ज़रदारी, सूबाई वज़ीर लाइव स्टॉक फिशरीज़ ऐं PP सजावल जो ज़िलई सदर मोहम्मद अली मलकानी, साबिक़ MPA ग़ुलाम क़ादिर पली जो औरत MPA रेखाना लगारी, रुखसाना शाह ऐं हीर सोहू। PP अॻुवाणनि ज़िले काउंसिल ठटे जे चेयरमैन अब्दुल हमीद पंवर, सजावल जे ज़िलई चेयरमैन दानिश खान मलकानी, PP अॻुवाण पीर ग़ुलाम रहमानी, जूनियर सियासी अॻुवाण अरबाब वज़ीर मेमण, ज़िले काउंसिल ठटे जे वाइस चेयरमैन ममताज़ जलबाणी, इम्तियाज़ कुरैशी, लुकमान पालारी, जहांगीर पालारी, डॉक्टर तुफ़ैल मेमण, ताहिर मेमण, हाजी शौकत मलकानी, मोहम्मद आलम शाह, पुनः अकेली, पीर ज़ैनुल आबिदीन शाह, ताजिर इत्तेहाद ज़िले ठटे जे सदर डॉक्टर कामरान कुरैशी, वापारी अॻुवाणनि अब्दुल मजीद मेमण, हाजी वसीम मेमण, शाहनवाज बिरोही, डॉक्टर अब्दुल वहीद बिरोही, गुल मोहम्मद समूह, PP तालके ठटे जे सदर अब्दुल हमीद सुमरो समेत पीपल्स पार्टी जे ज़िले अॻुवाणनि, तालके उहिदेदारनि, ज़ैली तंज़ीमुनि जे उहिदेदारनि जी बि शिरकत। दावत निज पार्टी अॻुवाणनि, उहिदेदारनि, हमदर्दनि ऐं दोस्तनि जी हुई। उन जी बि का बि सियासी एजेंडा न हुई। MNA सादिक अली मेमण।